अच्छा इहो ॿुधायो त बिशारत अब्बासी जेकॾहिं एक्टर न हुजे हा त छा हुजे हा? बिशारत अब्बासी अगरि एक्टर न हुजे हा त गवर्नमेंट जॉब त मूंखे आहे ई आहे, पर को बिज़नेसमैन हुजे हा, मतिलबु आहे त गवर्नमेंट जॉब बि मां पोइ छॾे ॾियां। अच्छा बिज़नेस ॾे तव्हांजो वधीक ध्यानु? पोइ बिज़नेस ते हलियो वञा। अच्छा एक्टिंग तव्हां 92 खां शुरू कई? 92 में मूं ऑडिशन ॾिनो ऐं उन वक़्तु मूंखे हिकिड़ो सीन मिलियो, उहो बि टाकी न हो, सिर्फ़ु मुंहिंजो शौक़ु पूरो करण ख़ातिर उहो सीन मिलियो मूंखे। ऐं मूंखे मुंहिंजो उस्ताद साईं मोहम्मद बख़्श समीर जो अल्लाह साईं हुनखे जन्नत नसीब करे, हुन मूंखे चयो बाबा हाणे तूं हिते ऑडिशन में पास आहे, पर हुते हिते ईंदो कर PTV ते ऐं ॾिसंदो कर त मां रिहर्सल कीअं थो करायां, मूं वटि एक्टर जेके आहिनि उहे ड्रामो कीअं था कनि, सेट ते ॾिसंदो कर तूं एक्टिंग कीअं था कनि, कैमरा खे कीअं था फेस कनि, इहे सभु शयूं तुंहिंजे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। अच्छा तव्हां जॾहिं 92 में PTV ते आया हो त उन दौर में वॾो एक्टिंग जो कॉम्पिटिशन हुयो? असलम साहब सच ॿुधायांव त मूंखे मतिलबु यकीन कोन हूंदो त को मां मतिलबु आहे हिते पंहिंजी जॻह ठाहे सघंदुसि। हुनजी वजह इहा हूंदी त मूंखे थियणो हीरो, ऐं हीरो जे कैरेक्टर जे लाइ उन वक़्तु मतिलबु 4 खां 5 अहिड़ा आर्टिस्ट हूंदा जेके ऑलरेडी माना उन वक़्तु हीरो हुया, जंहिंमें फस्ट जॾहिं बि स्क्रिप्ट ईंदो कंहिं डायरेक्टर वटि त पहिरीं सोच हूंदी हुनजी कैसर ख़ान, उन खां पोइ अहमद मेमन, उन खां पोइ जेको आहे सो ख़ालिद ज़मान, इस्माइल चांडियो ऐं इवन ख़ालिद तुंजू। हाणे इन्हनि जे विच में मूंखे जाइ ठाहिणी, जंहिं इन्हनि खां मूंखे जाइ बि त खसणी। ऐं को अहिड़ो वक़्तु आयो जो तव्हां सभिनी जी जाइ खसे वरिती? इहा अलाह साईं जी महिरबानी आहे, ऐं मुंहिंजी महिनत बि आहे, मां महिनत बि कई, मूंखे चांस बि मिलियो। ऐं समीर साहब मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़े इन दौरान जॾहिं मां ईंदुसि न समीर साहब वटि ऐं ॾिसंदुसि तॾहिं मूंखे 2-2.5 साल थी विया, 92 खां वठी वेंदे 95 ताईं मूंखे समीर साहब ड्रामो न ॾिनो। ॿियनि प्रोड्यूसरनि जा मां ड्रामा कया, हिकिड़ो रोल जा ॿ रोल। मां समीर साहब खे शाम जो चयो, मां साईं जे अगरि मां कमु नथो करे सघां त महिरबानी करे मूंखे स्टेट पर तव्हां चई छॾियो त मां हलियो वञा, पर हाणे ईअं हिकिड़ो 2-2 सीन इहो त मां करणु कोन आयो आहियां। मूंखे समीर साहब चयो बाबा सब्र कर, मां तुंहिंजे लाइ जेको सोचियो आहे उन में कुझु टाइम आहे। माशाअल्लाह। अच्छा पोइ जेको हुन हिकिड़ो मतां जी ॻाल्हि कटिया थो, पोइ जॾहिं उन सीरियल कई अॼु, उन में 18 किस्तनि जी सीरियल, इहा तमामु वॾी सीरियल हुई PTV जी, वॾी कास्ट हुई। स्क्रिप्ट हथ में ॾेई करे मूंखे चयो बाबा मुंहिंजे 18 किस्तनि जे ड्रामे जो तूं हीरो आहे, हाणे महिनत कर। मां बि महिनत कंदुसि ऐं खटाईंदो हलासीं। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।